बदीउस समावाति वल अर्द ज़ुल जलालि वल इकराम इलाह कुल्लि मालूक व खालिक़ कुल्लि मखलूक लैसा कमिथलिही शैउन व हुवस समीउल बसीर। अस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यिना व सय्यदिल मुरसलीना अबिल क़ासिम मुहम्मद व अहले बैतिही तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बअदु क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी क़ुरआनिल अज़ीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तब्बत यदा अबी लहबिन व तब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फ़ी जीदिहा हब्लुम मिन मसद। जल्दी सलवात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। ॿिनि ॾींहंनि खां असांजो मौज़ू इस्लाम ऐं सरमाएदारी जारी आहे। अॼु टीं हुनजी गुफ़्तगू आहे इंशाअल्लाह। पंहिंजे हिन वक़्त जे अंदरि जेके बाक़ी असांजो मजालिस बचनि थियूं, इन करे त 9 मुहर्रम जे शाम जो ज़ाहिर त शब आशूरा, तंहिंजे करे असां हिन खां अॻु में पंहिंजो ही मौज़ू मुकमिल करे वठंदासीं। इन विच में इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त दीन इस्लाम कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी ॾिए थो, सरमाएदारी कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी ॾिए थी, सुकून ऐं इत्मीनान दीन वारी ज़िंदगी में आहे या सरमाएदारी वारी ज़िंदगी में आहे। निजात सरमाएदारी वारी ज़िंदगी में आहे या दीन जी ज़िंदगी में। हुसैनियत दीन जी ज़िंदगी आहे, यज़ीदियत सरमाएदाराना ज़िंदगी। पोयनि ॿिनि मजलिसुनि में मुख़्तसिर जेको अर्ज़ु कयो आहे, हुनखे मुख़्तसिर हिकु ॿिनि जुमिलनि में तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। असां चयो त हर अमल सोच खां शुरू थींदो आहे। इंसान अॻु में सोचींदो आहे, उहो अमल कंदो आहे। बग़ैर सोच जे कोई अमल नथो थिए। मिसाल तौरु तव्हां हिते अचण जे अॻु में सोचो, उनखां पोइ हिते आयो। सोचो न हा त अचो कोन हा। हिन मुआशिरे में हिकिड़ो माण्हू उहो आहे जंहिंजी सोच इहा आहे त इज़त जो मयार पैसो आहे। जंहिं वटि पैसो आहे उहो इज़त वारो आहे, जंहिं वटि पैसो न आहे उहो इज़त वारो न आहे। जॾहिं इहो सम्झे थो त पोइ कोशिशि करे थो त मां बि मुआशिरे में इज़त वारी ज़िंदगी गुज़ारियां, तंहिंजे करे पैसो ऐं माल जमा करणु शुरू कयो। पूरी हिनजी ज़िंदगी 24 कलाक हिनजी पूरी इंसानियत बि हिन माल जे पोयां गुज़री थी वञे। लेकिन विच में अर्ज़ु कयां, शायदि जेसिताईं वञी पहुचजी शायदि कंहिंजे ज़हन में ग़लतफ़हमी न पैदा थिए। हलाल रिज़्क़ कमाइणु इहो फ़र्ज़ु आहे। हलाल रिज़्क़ कमाइणु ॿी शइ आहे। पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ कोशिशि करणु अलाह जे राह में जिहाद जे बराबरि आहे। हुक्म आहे अलाह जो। इहो हलाल रिज़्क़ कमाइणु ॿी ॻाल्हि आहे ऐं सरमाएदार थी माल मेड़णु ॿी ॻाल्हि आहे। हिननि ॿिन्ही में फ़र्क़ु हुजणु खपे। ईअं न त मां जेका ॻाल्हि ॿोल कयां थो त सरमाएदार माल जे पोयां आहे त इंसानु इहो सम्झे त हलाल रिज़्क़ कमाइणी सही न आहे। जी न, हलाल रिज़्क़ कमाइणु ख़ुदि हिकु इबादत ई, दीन इस्लाम उनखे इबादत करार ॾिनो आहे ऐं उनजी इंतिहाई इज़त अज़मत बयानु कई आहे। इन करे चाहियां थो त विच में इहो जुमिलो अर्ज़ु कयां, बाद में पंहिंजे मफ़हूम ते अचां। मुमकिन आहे को ग़लतफ़हमी पैदा थिए। हिकु हदीस में आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था त इबादत जा 40 हिस्सा आहिनि, उन्हनि मां 39 हिस्सा हलाल रिज़्क़ कमाइणु आहे।
हलाल रिस्क कमाइण इबादतुनि में वॾी इबादत आहे। ईअं न आहे त हलाल रिस्क कमाइण को दुनियादारी आहे। जी न, हलाल रिस्क कमाइण इन नियत सां त अलाह तबारक ताला मुंहिंजे मथां फ़र्ज़ु कयो आहे, कमाए पंहिंजूं ज़िमेदारियूं पूरियूं कर, पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं कर, पंहिंजे घर वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं कर, ऐं जेको तुंहिंजो इज़ाफ़ी हुजे अलाह जे राह में ॾे। इन नियत सां जेकॾहिं इंसानु कमाए थो त इहा कमाई, इहा महिनत, इहा कोशिश, इहा ख़ुदि इबादत आहे ऐं इबादतुनि मां अफ़ज़ल इबादत आहे। ऐं अहिड़े इंसान खे दीन इस्लाम इंतिहाई इज़त ऐं अज़मत वारो करार ॾिनो आहे, जेको इंसानु हलाल रिस्क कमाए थो। उन जे मुक़ाबले में जेको निकमो इंसानु आहे, बेकार इंसानु आहे, पियो आहे थियो, सुस्त आहे, खट ते पियो आहे, इस्लाम हिनखे क़बूल नथो करे। इंसान हिनखे इस्लाम हिनखे काई हैसियत ऐं इज़त नथो ॾिए। इन जे मुक़ाबले में महिनत करण वारे खे इज़त ऐं अज़मत ॾिए। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने खां ॿाहिरि वियल हुआ। मदीने जे पासे आया पे दरवाज़े ते हिकिड़ो मज़दूर जेको मदीने में मज़दूरी करे ॿाहिरि वियो पे पंहिंजे घर, रसूल अकरम खे दरवाज़े ते मिलियो। ऐं रसूल अकरम जी इहा सुन्नत आहे त अॻ में सलाम कंदा हुआ, इंतज़ारु न कंदा हुआ त कोई सलाम करे त जवाबु ॾियो। इहो ख़ुदि हिकिड़ी सरमाएदाराना सोच आहे त मां वॾो आहियां, अॻ में केरु मूं ते सलाम करे त मां जवाबु ॾियां। इहो ख़ुदि तकबुर आहे। रसूल अकरम जन पाण अॻ में सलाम कंदा हुआ। हिनखे ॾिसी रसूल अकरम सलाम कयो, हुन जवाबु ॾिनो। रसूल अकरम जन पंहिंजा हथ वधाया ताकी हुन सां मुसाफ़ो कनि। हुन थोरा हथ वधाया, परे करे वरिता। रसूल अकरम फरमायो हथ छो नथो मिलाए? चईसि हाणे मज़दूरी करे आयो आहियां, सो हथनि खे मिटी बि लॻल आहे ऐं हिन में फुल्का बि निकितल आहे, लिफूं बि निकितल आहे। तंहिंजे करे मां न चाहियो त मुंहिंजा हथ तव्हांजे इन पाकीज़ा हथनि सां लॻनि। रसूल अकरम जन अॻिते वधिया, इन जो हथ वरितऊं। इन हथ खे रसूल अकरम चुमी ॾिनी। चुमी ॾियण खां पोइ बुलंद फरमायो ऐं फरमायो ही उहो हथ आहे जेके अलाह बि महबूब रखे थो, अलाह जो रसूल बि महबूब रखे। इन करे हलाल रिस्क कमाइण इहा सरमाएदारी न आहे। सरमाएदारी इहा आहे त इज़त जो मयार पैसे खे सम्झे ऐं पोइ इज़त हासिल करण जे लाइ पैसो कमाए, ऐं उन जे लाइ कोई जाइज़ नाजाइज़ तरीक़ो रस्तो हुन जे साम्हूं न। इहो जेको इंसान सोचे थो त इज़त जो मयार पैसो आहे, इन में इहा सोच किथां थी अचे, छो थी पैदा थी सघे? ऐं अर्ज़ु कयो पोयनि मजलिस में हिकिड़ो ॿियो माण्हू आहे, उहो सम्झे थो इज़त जो मयार पैसो न आहे, इज़त जो मयार किरदारु आहे। जेतिरो किरदारु भलो ओतिरो इज़त वारो, जेतिरो किरदारु ख़राबु ओतिरी इज़त हुन वटि न आहे। ही दीन वारो, हू सरमाएदार वारो, इहा सोच छो थी पैदा थिए, किथां थी पैदा थिए? अवां ॾिसंदो त इंसानु जॾहिं ॿारु ॼमे थो, पंहिंजे घर जो माहौल अथसि, माउ पीउ जहिड़ी तरबियत ॾींदसि, ओड़ी हुनजी आस्ते आस्ते सोच पैदा थींदी। सभिनी खां पहिरियां ॿार जे लाइ जेको स्कूल आहे, दर्सगाह आहे, उहो हुनजो घरु आहे। ऐं घर में वरी माउ जी झोली। हितां जेको कुझु सिखंदो इहो सिखणु शुरू थो करे। बाद में ॿारु वञे थो, स्कूल वञे थो, दोस्त ठहनि था, ऐं दोस्तनि जे फ़िक्र जो, दोस्तनि जे अमल जो दोस्त ते असरु थिए थो। सिंधीअ में चवंदा आहियूं त जेको आहे कारो बद कमरे सां रंग न मटे त आदत ज़रूरु मटींदो। इन करे दोस्तनि जो बि असरु थिए थो, दोस्तीअ जो बि असरु थिए थो। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अगरि कंहिं माण्हूअ खे तव्हां न सुञाणंदा हुजो त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, त मतिलबु फरमाइनि था हुनजे दोस्तनि खे ॾिसो। जहिड़े क़िस्म जा हुनजा दोस्त हूंदा, ही बि ओड़े क़िस्म जो हूंदो। दोस्तीअ जो असरु,
दोस्त हमेशा सुञाणे दोस्ती रखिजे। इहो दोस्त नांग बि थी थो सघे ऐं इहो दोस्त शफ़ा बि थी थो सघे। इंतिहाई अहम आहे अॼु जे दौर में इहा दोस्ती। तंहिंजे करे पहिरियों असरु जेको इंसान ते ॿार ते थिए थो, घर जो माहौल, माउ पीउ, नानो नानी, ॾाॾो वग़ैरह वग़ैरह, इहो घर जो माहौल आहे। नंबर 2 दोस्त खां टियों जेको आहे उहो माहौल आहे, ॿाहिरि जेको माहौल आहे। इहो माहौल एतिरे क़दुरु असरु करे थो जो चयो वियो आहे त इंसान जी 70% नफ़्सियात इन माहौल मां ठही। 70%, 100 में 70 हिसो जेको आहे उहो माहौल मां ठहे थो। ॿाहिरि निकिरे थो, नौजवान निकिरे थो, ॿाहिरि जेको आहे हिकिड़ो बैनर लॻो पियो आहे, उबते सुबते जेको आहे उहो औरतुनि जा फोटो आहिनि। तव्हां सम्झो था हिन जो असरु न आहे नौजवान जे ज़हन ते, ॿार जे ज़हन ते? बिल्कुलु असरु आहे। चैनल ॾिसे थो, टेलीविज़न ॾिसे थो, उते जहिड़ो कुझु ॾिसे थो हुनजो ज़हन अहिड़ो ई ठहंदो। ऐं तव्हां ॾिसो त असांजे समूरे मुआशिरे में, चाहे असांजा घर हुजनि, चाहे असांजो दोस्ती हुजे, चाहे असांजो माहौल हुजे, चाहे मुल्क हुजे, चाहे चैनल हुजनि, चाहे अख़बारूं हुजनि, सभिनी ते इहा सरमाएदाराना सोच मुसलत आहे त इज़त जो मयार पैसो आहे। इन करे इंसान इतां ई इहा सोच पैदा थो करे। नंढे लाइ खां वठी सरमाएदाराना सोच जो मालिक थी वधे थो। हाणे वरी इहो जॾहिं वॾो थिए थो, हिन जी पंहिंजी सोच सरमाएदाराना आहे। वॾो थी वरी पाण मुआशिरो ठाहे थो, ओड़ो ई मुआशिरो ठाहींदो जहिड़ो पाण आहे। तंहिंजे करे ही सरमाएदाराना सोच, मुआशिरो सरमाएदाराना, इहो हिकिड़ो कारो अहिड़ो चकर थी थो वञे जो मुआशिरो ॿार खे ठाहे थो, ॿार वॾो थी वरी मुआशिरे खे ठाहे थो। मुआशिरो इहो हिकिड़े ई चकर में पियो थो हले मुआशिरो। हाणे सवाल आहे त इहो हिन मां जान कीअं छुटंदी? मुआशिरे मां ॿार सोच थो ठाहे, सोच मां वरी मुआशिरो थो ठहे, मुआशिरे मां सोच मां मुआशिरो, इहो त हिकिड़ो कारो चकर आहे, इहो पियो थो हले। इन मां निजात कीअं हासिल कजे? दीन वारी सोच कीअं अचे त किरदार इज़त जो मयार आहे, पैसो इज़त जो मयार न आहे। इन करे तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह इन जो हल हिकु ॿिनि मजलिसनि खां पोइ मुंहिंजे ख़िदमत में मुसलसल अर्ज़ु कंदो रहंदुसि। जेको इंसान इन सोच जो आहे त इज़त जो मयार पैसो आहे, कल्ह बि अर्ज़ु कयुमि, उहो ग़रीब बि अॼुकल्ह जो सरमाएदार न सोच। ग़रीब बि कंहिं किरदार वारे खे उहा इज़त नथो ॾिए जेतिरो मालदार खे उहा इज़त ॾिए। भलो उस्ताद आयो, ओता कते जीअं आहे उन ते विहारींदासीं, पर जेकॾहिं वॾेरो आयो, सरमाएदार आयो, त असां छा कंदासीं? घरों नयूं रिलियूं खणी, नवां विहाणा खणी अचे जेको आहे रखंदासीं। आहे ग़रीब, लेकिन वरी बि सोच जेका आहे उहा सरमाएदाराना। इन ई सोच जो ही मुतासिर आहे, इन ई सोच हिन ते ज़ुल्म कयो आहे, जाहिल रखियो आहे, हिन खे बेशऊर रखियो आहे, हिन जो रोज़गार तंग कयो आहे, हिन जी इज़त मुआशिरे में ख़राब कई आहे, हिन ते एतिरा सारा ज़ुल्म कया आहिनि, लेकिन हिन जी बेशऊरी इहा आहे जो पाण बि उन ई सोच जो मालिक आहे। तंहिंजे करे आमतौर ते चयो वेंदो आहे, बाबा इहे सरमाएदार था हुकूमत में अचनि, ग़रीब अचनि त कुझु न कुझु चङो थींदो। कोई फ़र्क़ु न पवंदो बाबा, कोई फ़र्क़ु न पवंदो। अमीर जे बजाए अगरि ग़रीब खे हुकूमत ॾियो, ॻाल्हि साॻी आहे, छो त हू बि सरमाएदाराना सोच जो मालिक आहे, हीउ बि सरमाएदाराना सोच जो मालिक आहे। हुनजो मक़सदु इहो आहे त उहिदो मिले त माल जमो कयां, हिन जो मक़सदु बि इहो आहे त उहिदो मिले त माल जमो कयां। ॿई माल जमो कंदा, नतीजो साॻियो ई। तंहिंजे करे कोई फ़र्क़ु न पवंदो अगरि तव्हां इन उहिदे ते ग़रीब रखो या अमीर रखो। फ़र्क़ु तॾहिं पवंदो जॾहिं इन उहिदे ते किरदार रखो। किरदार रखंदो, हाणे तव्हांखे ख़बर पवंदी त इहो फ़र्क़ु आख़िर आहे छा। इन करे जॾहिं 25 साल बेअदालतीअ में गुज़रिया ऐं अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम
अदालत क़ाइमु कई त माण्हुनि खे ख़बर पइजी वई त अली छा आहे ऐं अदालत छा। किरदार जे फ़र्क़ सां हुकूमत मटिजे थी। ग़रीब अमीर चेहरे फोटूअ सां काई मटिजण सां काई हुकूमत न थी। ग़रीब आहे तॾहिं बि सोच वही अथसि। ॿ मिसाल मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयां त ॾाढा मुतासिर कोन आहिनि। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाला हज्जाज इब्न यूसुफ जे दौर जो किस्सो आहे, मदीने जो। हज्जाज इब्न यूसुफ तव्हांखे ख़बर आहे दुनिया जे वॾनि ज़ालिमनि मां कातिलनि मां हिकिड़ो गुज़रियो। हिकिड़ो ग़रीब वीचारो जेको खीर विकिणंदो। असां वटि खीर ईअं घर में विकिणनि था। हेॾे ईरान ऐं इराक वञो त उहो मिसाल तौरु जेको आहे रस्ते ते या कंहिं दुकान ते गरम खीर कनि था, हुन में थोरो मिठाण मिलाए उहो विकिणंदा आहिनि। हीअ बि रस्ते ते देगिड़ो रखी वेठो, खीर हुन में हुयसि ऐं पेन खे जेको आहे घुमाईंदे घुमाईंदे जीअं त साॻे सरमाएदार न सोच जो जेको आहे उहो माण्हू हुयो, ख़्यालनि में गुम थी वियो। हुयो ख़्याल में गुम थी वियो। चई हिन वक़्तु मूं वटि जेको आहे उहो हेतिरा सीर खीर आहे, इहो विकिणंदुसि त मूंखे हेतिरा पैसा मिलंदा, हेतिरा पैसा मिलंदा। पोइ हुन मां हेतिरा बचाईंदुसि, पोइ रोज़ एतिरा बचाईंदुसि त साल में केतिरा बचंदा, पोइ ओतिरा बचंदा त मां हीउ धंधो छॾे ॾींदुसि, मूंखे माल मिली वेंदो। पोइ वरी मां कुकड़ियूं विकिणंदुसि, पोइ रोज़ानो मूंखे हेतिरो बचंदो। पोइ जॾहिं साल कुकड़ियूं विकिणंदुसि त पोइ हेतिरो बचंदो। पोइ वरी वॾो मां दुकानु लॻाईंदुसि जेको कुकड़ियुनि जो बि हूंदो, खीर जो बि हूंदो। पोइ रोज़ानो मूंखे हेतिरो बचंदो, पोइ महीने में हेतिरो, पोइ साल में हेतिरो। थींदे थींदे हिन जेको आहे हिसाब पे लॻायो त 10 सालनि में मां वॾो सरमाएदार थी वेंदुसि, मां वॾो मालदार थी वेंदुसि। ऐं जॾहिं मां वॾो मालदार थी वेंदुसि हलियो त ज़ाहिर आहे हीउ जेको हज्जाज इब्न यूसुफ आहे इहो पैसे जो पुटु। तंहिंजे करे मां इन खां जेको आहे उहो धीउ जो संग घुरंदुसि। हज्जाज इब्न यूसुफ खां धीउ जो संग घुरंदो, पैसे जो पुटु छो न ॾींदो। ऐं पोइ मुंहिंजी शादी थींदी त जेको आहे उहो ॿ ॾींहं महीनो खनि घर वारीअ खे सुकून में रखंदुसि, छो त हज्जाज इब्न यूसुफ जी घर वारी आहे। पर महीने खां पोइ मां बि जेको आहे सरमाएदार, सो घर वारी खे लत हणी चवंदुसि उथ कमु कर, लत जो हणी त देगिड़ी उथी। लत हणी त देगिड़ी ऊंधी थी पई। इतफ़ाक़ सां हज्जाज इब्न यूसुफ बि गुज़रियो पियो। पंहिंजो जो नालो ॿुधाई त बीह रहियो। छा पियो चए? इहो मुंहिंजो नालो खणी छा पियो चई? हाणे हिनखे पियो हज्जाज इब्न यूसुफ सभिनी खे ख़बर आहे हीउ एतिरे क़दुरु क़त्ल हिन में हुयो जो पाण चवंदो त सुबुह थियण खां पोइ जेसि ताईं मां 10-12 क़त्लनि जो जेको आहे उहो हुकुम नथो ॾियां, मूंखे नाश्तो नथो वणे। छा थो चवे? हाणे कूड़ बि नथो ॻाल्हाए सघे। सोचे मां हीअं पियो सोचो आख़िर ताईं जॾहिं पहुतो हज्जाज इब्न यूसुफ पंहिंजे सिपाही खे चयो सर कलम कर। हीअ सरमाएदार न सोच। तब्बत यदा अबी लहब किथे त वञी पहुचे, सयस्ला नारन ज़ात लहब। मालदार जी इब्तिदा इन खां इन लालच खां पहुचे तो वञी जहन्नम ते। अच्छा हिकिड़ो ॿियो किस्सो इन ई तारीख़ जो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले। इहो बर्ज़ करे छॾियां त नौजवान अंदाज़न कोई 35 सालनि ताईं हुनजो ईमान जेको आहे उहो चङो सारो भलो हूंदो आहे। पोइ जॾहिं 35 सालनि खां मथे थो थिए उहो ईमान आस्ते आस्ते, छो त ईमान महिमान आहे त जेको भली ख़िदमत कंदो त हुन वटि महिमान रहंदो। पर जॾहिं रोज़ दाल खाराईंदुसि त
सो जेकॾहिं नौजवान बि ईमान जी ख़िदमत कई महिमान रहंदो, लेकिन 35 सालनि खां पोइ आस्ते आस्ते इहो 35-40 साल इंसान जो इंतिहाई ख़तरनाक उमिरि जो दौर आहे, इंतिहाई ख़तरनाक। इन खां बची वियो त बची वियो, न बचियो त वियो। इन खां पोइ इंसान खे वधीक लालच थी पैदा थिए, हिर्स थो पैदा थिए। एसि ताईं ठीकु आहे, नौजवान आहे, जेको कमाए थो ठीकु आहे, जेके सिंध में चओ गाॾो हले थो, लेकिन न उन खां पोइ जेको आहे मुंहिंजो औलाद थींदो, पोइ भला बीमार थींदो किथां ईंदो, पोइ को हीउ मसइलो थिए किथां ईंदो, पोइ जेको आहे हिर्स जो पैदा थियुसि, वरी डिघियूं उमेदूं, पोइ हेतिरो ज़रूरत मां हीअं कंदुसि हीअं कंदुसि हीअं कंदुसि। इंसान जे ख़राब थियण जी उमिरि आहे, ख़राब थियण जी उमिरि आहे। तव्हां ॾिसो, अगरि माण्हूअ जे दिलि में ॿी शादीअ जी चाहत पैदा थींदी आहे, उहा बि इन दौर में 40 खां पोइ। अरे बाबा तोखे हाणे ज़रूरत ई कोन्हे, तोखे ज़रूरत हुई त जवानी में ज़रूरत हुई, हाणे कहिड़ी ज़रूरत आहे? ज़रूरत न आहे, हिर्स पैदा थियो आहे। तंहिंजे करे इंसान जॾहिं इन खां थोरो अॻिते वधे त पोइ इंसान जेको आहे उहो हिर्स डिघियुनि उमेदुनि में हीअं थींदो, पोइ हीअं कंदुसि, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। हारून रशीद जो दौर आहे। हारून रशीद चयो त मां चाहियां थो त अहिड़े माण्हूअ सां मिलां जंहिं ख़ुदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो। गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद वाले। मां अहिड़े माण्हूअ सां मिलां जंहिं रसूल अकरम खे ॾिठो हुजे। रसूल अकरम खे ॾिठो हुजे इन जो मतिलबु आहे त घटि में घटि 130 साल उमिरि हुजेसि। चई मां उन सां मिलणु चाहियां थो ताकी उन खां का रसूल अकरम जी हदीस ॿुधां ऐं उनखे मां बयानु कयां, ताकी मां हिकिड़े रावीअ जे ज़रिए रसूल अकरम तां पहुचां। हाणे 130 सालनि जो माण्हू ऐं उहो जंहिं रसूल अकरम सां मुलाक़ात कई हुजे, लेकिन हुनजा माण्हू निकिता, ॻोल्हा कंदा हिकिड़े वञी चुको आहे, ॻोठ में पहुता। चवनि हा हिते हिकिड़ो माण्हू आहे जंहिं रसूल अकरम सां मुलाक़ात कई जॾहिं ॿार हुयो। सिपाही वञी पहुता त हिकिड़ो जीअं चइबो आहे त हॾनि जो पिंजरो रुॻो पियो आहे थियो खट ते। 130 सालनि जो छा हूंदो, हॾनि जो पिंजरो पहुतो आहे, पियो आहे थियो। हिन खां पुछनि बाबा तो रसूल अकरम सां मुलाक़ात कई? हा मां नंढड़ो हुउसि, बाबो मूंखे वठी वियो, पोइ रसूल अकरम सां मुलाक़ात थी। तो कुझु ॿुधो रसूल अकरम खां? हा मां कुझु ॿुधो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे, असांजो कमु थी वियो। हिन करे त असांखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू मिलाइणो आहे। हिनखे जेको आहे उहो जंहिंखे चवंदा आहिनि अॼुकल्ह दौर में स्ट्रेचर, खट ते खणी विया, हलण जो फिरण जो हिनखे हाल हुयो ई कोन। खणी विया, खणी वञी जेको आहे उहो हारून रशीद ताईं पहुचाइनि। हा साईं हिकिड़ो माण्हू मिलियो आहे जेको रसूल अकरम सां मिलियो ऐं हुनखे रसूल अकरम जी ॻाल्हि बि हिकिड़ी यादि आहे। ॾाढो ख़ुशि थियो, घुराईंसि ऐं पुछांसि त भला कीअं तुंहिंजी मुलाक़ात थी? चई मां नंढड़ो हुयुसि, बाबो मूंखे वठी वियो रसूल अकरम सां, पोइ बाबे जी मुलाक़ात थी, मूं बि अहिड़े नमूने सां रसूल अकरम सां मुलाक़ात थी, हुनजो शरफ़ हासिलु थियो ऐं बाबो वॾो, पोइ अलाए छा पे ॻाल्हियूं कयूं, मां त जेको आहे ॿुधण में हो। त हारून रशीद चयो भला का ॻाल्हि यादि अथई रसूल अकरम जेका फरमाई हुजे? चई हा बसि हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, बाक़ी कुझु यादि कोन्हे। कहिड़ी ॻाल्हि यादि आहे? चई रसूल अकरम फरमायो त जीअं माण्हू पोड़ो थिए थो तीअं हुन में 2 ख़सलतूं वधनि थियूं, हिकिड़ो हिर्स, ॿियो डिघियूं उमेदूं। जीअं माण्हू पोड़ो थो थिए तीअं 2 ख़सलतूं वधनिसि थियूं, हिकिड़ो हिर्स वधेसि थो, ॿियो डिघियूं उमेदूं, हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि। हारून रशीद ॾाढो ख़ुशि थियो, छो त हुनखे हिकिड़ी हदीस मिली वई हिकिड़े रावीअ जे ज़रिए रसूल अकरम ताईं। हिनखे काफ़ी इनाम ॾिनई। इनाम ॾियण खां पोइ हिनखे ख़ुदा हाफ़िज़ कयूं। वरी सिपाही जेका हिनखे खट ते खणी ॿाहिरि निकिता, दरवाज़े खां थोरो ॿाहिरि निकिता त हिन रड़ियूं करणु शुरू, न मूंखे वापसि वठी हलो, मूंखे हारून रशीद सां मिलणो आहे। चइबो आहे तुंहिंजी मुलाक़ात थी वई, हाणे जेको आहे उहो वरी ॿीहर मुलाक़ात।
ॾुखी आहे जेको आहे कमु तुंहिंजो कजे कमु मां उनखे ॿुधायो आख़िर हारून रशीद वटि वियासीं हीअं त चए वठी अचो वठी आयासीं हारून रशीद पुछियो बाबा छाजे लाइ वरी आयो आहे चईंसीं तव्हां हीउ एतिरो इनाम ॾिनो आहे भला इहो ॿुधायो त इहो हर साल मिलंदो रहंदो या हिकिड़ो ई दफ़ो मिलियो आहे हारून रशीद खिली चयो चई रसूल अकरम सच फरमायो आहे त जीअं माण्हू पोड़ो थिए थो तीअं हिर्स बि वधेसि थो ॾिघियूं उमेदूं बि वधनि 130 सालनि जो पुछे थो त हर साल मिलंदो या इहो आहे इहा सोच त इज़त जो मयार पैसो आहे ऐं पोइ जीअं त अलाह ते ईमान आहे ई कोन अलाह ते ईमान न आहे त पोइ यकीन जी हालत में आहे ई कोन त किथां मिलंदो तंहिं करे चए थो अञा वधीक अञा वधीक अञा वधीक किथे बि बीहे कोन थो भले अरब मिली वञनि से तॾहिं बि दिलि में यकीन जी हैसियत यकीन जी जेको आहे सूरत अचेसि ई कोन थी त मुंहिंजो मुस्तक़बिल यकीनी थी वियो हलियो इहा आहे सूरत जीअं सोच इहा पैदा थी हाणे समूरी हुनजी ज़िंदगीअ जी हर शइ अॻ में अर्ज़ु करे चुको आहियां रिश्ता नाता हिन जी दोस्ती हिन जी हर शइ हथा कि हिन जो ईमान बि इस्तेमालु थिए थो माल कमाइण जे लाइ इस्तेमालु थिए थो माल कमाइण बसि सिर्फ़ु माल 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 शायदि तव्हांजे ख़िदमत में कल्ह अर्ज़ु कयो न त वरी जेको आहे हुनजो दोहरायां थो हिकिड़ो ॿियो बि जेको आहे औरंगज़ेब आलमगीर गुज़रियो वॾो बादशाह गुज़रियो वॾो हुनजो अदल मशहूरु अदल आलमगीर लेकिन कंहिं लिखण वारे ॾाढो भलो लिखियो हिकिड़ो त पंहिंजे पीउ खे हुकूमत तां लाहे पाण जेको आहे जीअं ताजमहल ठारायो शाहजहां हुनखे लाहे क़ैद में विधाईंसि क़ैद में विझण खां पोइ कुझु सालनि खां पोइ हुनजो अखियूं कढाए छॾियूं आख़िर में क़त्ल कराए छॾियो ऐं भाव बि हिकिड़ो न छॾियो तंहिं करे कंहिं लिखण वारे लिखियो त समूरी ज़िंदगीअ में न हिकिड़ी नमाज़ छॾियईं न हिकिड़ो भाव छॾियईं समूरी ज़िंदगी हिकिड़ी कॾहिं नमाज़ बि न छॾियईं पर हिकिड़ो पंहिंजो को भाव बि न छॾियईं हिकिड़े दफ़े इहो ई हारून रशीद हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद पंहिंजे पुट मामून रशीद सां गॾिजी मदीने आयो मदीने अचण खां पोइ जेको आहे उहो मदीने जा जेके वॾा वॾा शख़्सियतूं सभिनी खे घुरायूं घुराइण खां पोइ जेको आहे मामून रशीद बि हिन सां गॾु वेठो आहे छो त हिन मामून रशीद खे पंहिंजो जानशीन हिन मुल्क जे अधु हिसे जो जेको आहे सल्तनत जो हुनखे जानशीन बणायो अधु पंहिंजे ॿिए पुट अमीन खे उनखे बि विहारियईं जेको आयो पिए मदीने जो वॾो कंहिंखे 5000 कंहिंखे 4000 हथ के कंहिंखे जेको आहे उहो लख पे ॾिनई ऐं विरहाइण वारो जेको आहे उहो मामून रशीद जे हथ में ॾिनई जेके आया पिए उन्हनि अची जेको आहे हारून रशीद खे कुर्सीअ ते हथु मिलायो पिए कुर्सीअ ते वेठो हथु मिलायो पिए हाल वाल पुछी हुन इनाम ॾिनो पिए इहो बीठे बीठे इन विच में हिन पैगाम मोकिलियो हो इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं इमाम अलैहिस्सलाम ॿाहिरि दरवाज़े मां दाख़िल थिया त हारून रशीद उथी बीह रहियो अॻिते वियो इस्तक़बाल कयईं वठी अचे पाण सां गॾु कुर्सीअ ते विहारियईं ऐं जेसि ताईं इमाम अलैहिस्सलाम वेठा रहिया हिन ॿिए पासे तवजो कई कोन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमाम अलैहिस्सलाम सां पिया ॻाल्हायो जॾहिं इमाम अलैहिस्सलाम ख़ुदा हाफ़िज़ कयो त इमाम अलैहिस्सलाम खे सिर्फ़ु 500 दिरहम ॾिनो इमाम अलैहिस्सलाम हिन जो ॾींहुं इहो पूरो थियो राति जो हिन जे पुट मामून रशीद चयो त अॼु मां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॾिठी तव्हांजी अगरि इजाज़त ॾियो त पुछां हे पुछ चई ही ॿिया आया पिए ऐं उन्हनि जी तो एतिरी इज़त बि कोन कई
वेठो रहे पंहिंजी कुर्सीअ ते, हुननि अची तोसां हथ पे मिलायो, उनखे जेको आहे कंहिंखे 50,000 कंहिंखे लख, लेकिन हिकिड़ो आयो, मां कोन पियो सुञातो इहो केरु हुयो, तेसि ताईं मामून रशीद कोन सुञातो, ख़बर न आहे केरु हुयो, परे खां आयो त उथी वञी इस्तक़बाल कयोसि दरवाज़े ते, अची जेको आहे पाण सां गॾु ॿी कुर्सीअ ते विहारियसि ऐं मुसलसल जेको आहे हुन सां पिया ॻाल्हाई, लेकिन वियो त रुॻो 500 दरहम। इहो छा आहे? चई तोखे ख़बर हुजणु खपे त असल में वारिस रसूल इहो ई आहे, असल में हिन ख़िलाफ़त ऐं इमामत जो हक़दार इहो ई आहे। ऐं मां नथो चाहियां त मां एतिरी हिनखे पैसो ॾियां जो ही वञी ऐं उन हिकिड़े दरहम दीनार सां मुंहिंजे ख़िलाफ़ हिकिड़ो सिपाही ठाहे। मामून रशीद चयोसि जॾहिं ॻाल्हि इहा आहे त पोइ तव्हां भला इहा ख़िलाफ़त कीअं वेठा हो? हक़दार हुआ त पोइ उन सां दुश्मनी छो था कयो? पाण चए थो त हक़दार हुओ, उन सां दुश्मनी। चई पुट अञा तोखे हुकूमत जो वाव न लॻो आहे, तोखे ख़बर हुजणु खपे त हुकूमत जो को रिश्तेदार को रिश्तो न हूंदो आहे, न पीउ न पुटु न भाउ न भेण। चई हुकूमत जेको आहे उहो संढ थींदी आहे, ऐं ख़बर आहे माई संढ जो मतिलबु आहे जो औलाद थिए ई न, इन जो मतिलबु आहे कोई ॼणे न, कोई रिश्तो न हूंदो आहे हुनजो। ऐं चवणु लॻुसि हू त हू आहे, उन सां मुंहिंजो को ख़ासि रिश्तो कोन्हे, पर जेकॾहिं तूं बि मूं सां अची टकराव करे त तोखे मारे छॾींदुसि। हीअ आहे दुनिया परस्ती, हीअ आहे यानी छा, जेको सरमाएदार आहे उनजे सरमाएदार जा रिश्ता बि माल ऐं मिल्कियत आहे, इक़्तिदार आहे, उनजो न भाउ आहे न भेण आहे न पीउ आहे न पुटु आहे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद हाणे अर्ज़ कयो तव्हांजे ख़िदमत में, दुनिया परस्त अगरि हुजे त पोइ सरमाएदाराना सोच रखण वारो हुजे त पोइ अहिड़ो बणिजी थो वञे, भले ग़रीब हुजे तॾहिं बि सोच सरमाएदाराना। हाणे हिन पासे अचो, जंहिंजी सोच इहा आहे त इज़त जो मयार पैसो न आहे, इज़त जो मयार किरदार, उहो पंहिंजो पोइ किरदार ठाहिण जी कोशिशि थो करे, हर शइ ख़र्च करे थो पंहिंजे किरदार ठाहिण लाइ, ताकी पंहिंजे रब जे आॾो पंहिंजे मौला जे आॾो इज़त वारो थी सघे। सरमाएदार चाहींदो आहे त माण्हुनि जे साम्हूं इज़त वारो थिए, ऐं हीउ चाहींदो आहे, दीनदार चाहींदो आहे त अलाह जे आॾो इज़त वारो। ॿिन्ही जी नज़र मुख़्तलिफ़ हूंदी आहे। सरमाएदार जी नज़र दुनिया खां ॿाहिरि निकिरंदी कोन्हे, दुनिया ताईं हूंदी आहे, ऐं दीनदार जी नज़र शुरू ई हितां खां थींदी आहे जिते दुनिया खुटे थी, उतां खां हुनजी नज़र सोच जेका शुरू थी। तव्हांखे मालूम आहे बोहलोल अहले बैत जे दरवाज़े जो तरबियत याफ़्ता आहे, हिन जे नज़र में किरदार इज़त जो मयार आहे, पैसो इज़त जो मयार न आहे। तंहिंजे करे हिन जो किरदार हाणे ॾिसो छा थी वियो आहे। मां किसन कहाणियुनि जे पासे न वेंदुसि, जेके हर भर जेको आहे उहो बोहलाल सां लॻ ठाहे लॻाया विया आहिनि, घणा किसा हथराज़ू ठहियल, जीअं वताए फ़क़ीर सां घणा किसा ठाहे पोइ फुलियो लॻाए छॾिया, बोहलाल सां बि घणा किसा ठहियल अथव। बोहलाल जी सूरत हाल, बोहलाल जी सोच ॾिसो। इहो बर्ज़ कयां त जेको इहो सम्झे थो त इज़त जो मयार किरदार आहे ऐं पोइ तरबियत हासिल करे थो, अॻ में हुनजी मारिफत ऐं अॻ में हुनजो इल्मु बहितर थिए। तव्हां ॾिसो जंहिंजी मारिफत बहितर हुजे पक सम्झंदो त इहो किरदार खे भलो थो सघे।
बहलोल बगदाद में माण्हुनि जे नज़र में चरियो दीवानो आहे, मजनू आहे। ऐं इन ई दौर में जुनैद बगदादी बगदाद जो मुर्शिद आहे, सूफ़ियुनि जो अॼु ताईं वॾी हिकिड़ी शख़्सियत गुज़री आहे। लेकिन जुनैद बगदादी जेको बि आहे, लेकिन अहले बैत जे दरवाज़े जो तरबियत याफ़्ता न आहे। ऐं बहलोल जेको बि अहले बैत जे दरवाज़े जो तरबियत याफ़्ता आहे। जुनैद बगदाद में वेही सभिनी खे दर्स चवंदो, नसीहत कंदो, इरशाद कंदो, वाज़ कंदो, हिदायत कंदो, यानी सॼे बगदाद जो मुर्शिद हो। हिकु ॾींहुं पंहिंजे मुरीदनि सां घुमण जे लाइ बगदाद खां ॿाहिरि निकितो। ॿाहिरि जो निकितो त पंहिंजे मुरीदनि खे चई त मां अॼु चाहियां थो त बहलोल सां मुलाक़ात। मुरीदनि जो चरियो आहे मजनू आहे न, मिली छा कंदे, चई न मूंखे मिलणो आहे। ॻोल्हे वञी पहुचायोसि। बहलोल जेको आहे उहो सुधो सो ज़मीन ते सुतो पियो, सिर मथे खां ॾियो विहाणो ठाहे, आसमान ॾे हैरत सां पियो। फिक्र सभिनी खां वॾी इबादत आहे। फिक्र साअतन अफ़ज़ल मिन इबादत सबईन सना। हिकिड़ी घड़ी फिक्र जी 70 सालनि जे इबादत खां भली आहे। जुनैद वञी चुका, सलाम कयोसि, हुन सलाम जो जवाबु ॾिनो। बहलोल पुछियुसि केरु आहे? चई शेख जुनैद बगदादी। चईसि अच्छा अच्छा, वो बगदाद जो मुर्शिद तूं आहे? चई हा। बहलोल चयोसि भला इहो ॿुधाए त तोखे खाइणु ईंदो आहे? तोखे खाइणु ईंदो आहे? मानी खाइणु ईंदी अथई? चई हा मानी खाइणु ईंदी आहे। चई भला ॿुधाए कीअं खाईंदो आहे? चई पहिरियों हथ धोअंदो आहियां, पोइ बिस्मिल्लाह कंदो आहियां, पोइ नंढा नंढा गिरह खणींदो आहियां, पोइ वात जे साॼे पासे ॾांहुं रखंदो आहियां, चङे नमूने सां चॿाड़ींदो आहियां, पंहिंजे पासे ॾांहुं गिरह खणंदो आहियां, दस्तरखान तां खाईंदे ॿियनि जे जेको आहे उहो मुंहं जे तरफ़ न ॾिसंदो आहियां। ऐं जॾहिं खाई पूरी कंदो आहियां त शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहियां, हथ धोअंदो आहियां। बहलोल चयो सॼे बगदाद खे दर्स ॾिए थो, तोखे खाइण ई कोन थो अचे। मुर्शिद सॼे बगदाद जो चई खाइण ई कोन थो। ईअं चई पंहिंजी दामन इहे छंडे मिटीअ में, त सॼी मिटी जेको आहे जुनैद बगदादी ते बहलोल ते पवंदो। मुरीदनि चयो जुनैद बगदादी खे असां तोखे चयो त पुटु चरियो आहे, हरू भरू जेको आहे तूं हुनजे पोयों लॻो आहे। जुनैद चयो न भले चरियो हुजे, पर ॻाल्हियूं मूंखे ॿुधियूं, हिन जूं ॻाल्हियूं मूंखे जेके आहिनि उहे ॿुधियूं। वरी हिननि खे चई ॻोल्हे अचोसि, हिकिड़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। चई त हिन खे ॻोल्हे अचो बाबा। मुरीदनि वञी ॻोल्हियोसि। साॻे नमूने सां सिर जेके आहिनि उहे विहाणो ठाहियूं, ये सुतो पियो आहे, आसमान ॾे जेको आहे उहो मुंहुं अथसि हैरत में। जुनैद वञी जेको आहे उहो पहुतुसि ऐं अस्सलाम वालेकुम। बहलोल चयो वालेकुम सलाम। बहलोल पुछियुसि केरु आहे? अॻु में छा चई? शेख जुनैद बगदादी। हाणे चई त जुनैद बगदादी। थोड़ो लथो हेठि, थोड़ो लथो। बोलो अच्छा अच्छा, वो बगदाद जो मुर्शिद तूं आहे? हा मां आहियां। चई भला ॻाल्हाइणु ईंदो थी? चई हा मां ॻाल्हाईंदो आहियां। चई भला ॿुधाए कीअं ॻाल्हाईंदो आहे? चई साम्हूं वारे खे ॾिसंदो आहियां, जेतिरी हुनजी लेवल हूंदी आहे उनजे मुताबिक़ ॻाल्हाईंदो आहियां, ऐं अॻे जे जेको फ़ाइदे में हूंदो आहे उहो ॻाल्हाईंदो आहियां, थोरो ॻाल्हाईंदो आहियां, डिघो न ॻाल्हाईंदो आहे अॻो थकिजी पए। ॿ टे आदाब ॿुधायो।
बोलो थी चयो बगदाद खे पतो दर्स ॾे थो ॻाल्हाइण ई कोन थो अचे वरी पंहिंजो जेको आहे दामन छंडे इहो पियो थो वञे मुरीदनि हिनखे चयो साईं असां तव्हांखे चयो आहे मजनू आहे चरियो आहे हिनजे पोयो न लॻो न हिन चयो न मूंखे हिन तां पहुचणो वरी वञी पहुतुसि बौलर साॻो जेको आहे सुतो पियो आहे सिर जेको आहे उहो कंध हेठो कयूं हिन में सलाम कयोसि अस्सलाम वालेकुम बौलर चयो वालेकुम सलाम केरु आहे चई जुनेद लही आयो हेठों लही आयो बौलर चयो छा छा उहो बगदाद में दर्स ॾियण वारो तूं आहे हा चई भला सुम्हण ईंदो हा मां सुम्हण ईंदो आहे मूंखे चई भला ॿुधाए चई जॾहिं इशा जी नमाज़ पढ़ी चुको आहे मानी खाई फारिग थींदो आहियां त पोइ सुम्हण वारो जेको आहे लिबास पाईंदो आहियां ऐं बिस्तरे ते सुम्हंदो आहियां साॼे पासे जेको आहे उहो पासो वराए सुम्हंदो आहियां ऐं हीउ जेको आहे ज़िक्र कंदो आहियां जेसि ताईं निंड न ईंदी आहे तेसि ताईं पियो ज़िक्र कंदो आहियां सॼे बगदाद खे पियो जेको आहे दर्स ॾिए न तोखे खाइण अचे न तोखे ॻाल्हाइण अचे न तोखे सुम्हण थो अचे इहो चई हीअ जो छंडियईंसि त जुनेद खणी बाह में वरितो त बौलर चयो हिकिड़ो दफ़ो सलवार पढ़ो बौलर चयोसि त छो भला छा थियो चई बाबा मां उहो आहियां जंहिंखे कुझु नथो अचे न जंहिंखे खाइण अचे न जंहिंखे ॻाल्हाइण अचे न जंहिंखे सुम्हण अचे महिरबानी करे कुर्बतन अल्लाह मूंखे कुझु ॿुधाए हाणे बौलर चयो जॾहिं तो पंहिंजे जहालत जो इक़रार कयो आहे त हाणे तोखे ॿुधायां बौलर चयो मां तोखे पुछो त जेको आहे खाइण तो चयो त जेको आहे उहो हथ धोईंदो आहियां बिस्मिल्लाह कंदो आहियां हीअं कंदो आहियां हीअं कंदो आहियां तूं इहो त ॾिठो ई कोन त हलाल थो खाए अलाए हराम थो खाए हलाल थो खाए अलाए हराम हराम हुजे जेतिरा आदाब जेतिरियूं वणे बिस्मिल्लाह पढ़ कुझु कोन थींदो चई तो चयो त जेको आहे उहो ॻाल्हाइण अचे थो हीअ आदाब हीअ आदाब हीअ आदाब लेकिन तो इहो त ॾिठो ई कोन त अलाह जे रज़ा ख़ातिर थो ॻाल्हाए या ॿिए कंहिंजे रज़ा ख़ातिर थो ॻाल्हाए ऐं जेको तो चयो त सुम्हो हीअं सुम्हो लेकिन ख़बरदार तूं सुते त सही पर दिलि में दुनिया जी मुहबत कढी सुते ई कोन तंहिंजे करे तुंहिंजी इहा दिलि कोन्हे इहो तुंहिंजो दिलि जेको आहे इहो दुनिया जो गुदाम आहे सुम्हण जो तरीक़ो इहो आहे त सभु आदाब बाद में पहिरियां इहो आहे दिलि में दुनिया जी मुहबत कढी सुम्हो ताकी अल्लाह जी मुहबत हिन में अचे तव्हां ॾिसो जेको अहल बैत जे दरवाज़े जो परवरिश याफ़्ता आहे उनजी इल्म ऐं हिकमत हिन दर्जे इल्म ऐं हिकमत हिन दर्जे देखो ॿियो मिसाल मुंहिंजे ख़िदमत में ॾींदो हिकिड़ो दफ़ो सलवार पढ़ो मोहम्मद वाले ऐं शायदि इन ई मिसाल ते ॻाल्हि जेको आहे ख़तमु थी वञे मुंहिंजे ख़्याल में इन मिसालनि जे ज़रिए काफ़ी ज़हन में जेको आहे ॻाल्हि वेही हिकिड़ो दफ़ो सलवार पढ़ो मोहम्मद वाले अब्दुल वाहिद इब्न ज़ैद हिकिड़ो रावी आहे चवे थो अली इब्न अबी तालिब जे शहादत खां पोइ मां हज करण वियुसि तवाफ़ पे कयो त मूं ॾिठो त नंढियूं नंढियूं ॿ ॿारड़ियूं 5 सालनि जूं ऐं हिकिड़ी ॿारड़ी खाने काबा जो गिलाफ पकड़े ऐं ॿिए खे चई रही हुई त मूंखे कसम आहे उनजो जंहिंखे अल्लाह तबारक ताला रसूल जे विसायत लाइ वसी हुजण लाइ चूंडियो ऐं जेके ज़हरा जे ज़ोज हुजण लाइ चूंडियो जेको हिननि सिफ़तुनि जो मालिक आहे त ॻाल्हि ईअं आहे जीअं मां थी कयां जे ॻाल्हि तूं आहे ईअं न आहे
हिन जो ॾिठो त 5 सालनि जी ॿारड़ी अहिड़े नमूने सां थी ॻाल्हाए, हिनखे हैरत थी काफ़ी। आख़िर इहो कमाल, 5 सालनि जी ॿारड़ी ईअं कसम खणे ऐं अली इब्न अबी तालिब जा ईअं फ़ज़ाइल बयान करे अॻिते वियुसि। ऐं अॻिते वञी पुछईंसि त इहो भला जंहिंजी तूं ॻाल्हि करे थी, इहो कंहिंजी थी ॻाल्हि करे, इहो केरु आहे? हाणे उहो जेको आहे 5 सालनि जी ॿारड़ी जेको आहे उहो जवाबु थी ॾे, ज़ालिक वल्लाहि अलमुल आलाम, अल्लाह जो कसम इहो उहो आहे जेको सभिनी बुलंदनि खां बुलंद आहे। इहो उहो आहे जेको सभिनी बुलंदनि खां बुलंद आहे। बाबुल अहकाम, अल्लाह जे हुकुमनि जो दरवाज़ो आहे, जितां अल्लाह जा हुकुम जारी थियनि था। व क़सीमुल जन्नत वन्नार, जन्नत ऐं जहन्नम विरहाइण वारो आहे। व रब्बानी हाज़िहिल उम्मा, हिन उम्मत खे पालण वारो आहे। व रासुल आइम्मा, सभिनी इमामनि जो बि सरदार आहे, सभिनी इमामनि जो बि सरदार आहे। अखुन नबी व वसीयुहु, नबीअ जो भाउ बि, नबीअ जो जानशीन बि। व ख़लीफ़तुहु फी उम्मतिही, उन जो उम्मत में जानशीन बि आहे। ज़ालिक अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब, इहो अथई अमीरुल मोमिनीन। हीउ चवे थो त अॻ में त 2 जुमिला मूं ॿुधा, हाणे जो हेॾो कसीदो सॼो ॿुधुमि, हैरत जे समुंड में गर्क थी वियुमि। नंढड़ी ज़बान, हेॾी वॾी हिकमत, उमिरि नंढड़ी, ॻाल्हियूं वॾियूं। चई मां हैरत जे समुंड में गर्क थी वियुसि। ऐं हाणे जेको आहे हुन खां पुछुमि त आख़िर तूं आहे केरु? हीउ कमाल तोखे किथां मिलियो? केरु आहे, किथां जी आहे, कमाल किथां मिलियो? हाणे हीअ जेका आहे नंढड़ी ॿार जेको आहे उहो पंहिंजो तारुफ़ कराए थी। मुंहिंजो बाबो अम्मार यासिर अलीअ जो साथी हुयो, सिफ़ीन में शहीद थी वियो। उनखां पोइ असांजी तरबियत अली कई आहे। असांजे घर ईंदो हो, असांजी ज़रूरतूं महसूसु कंदो हो, असांजी ज़रूरतूं पुछंदो हो, उहे ज़रूरतूं असांजूं पूरियूं कंदो हो, असांखे खेॾाईंदो हो। चवे थी मां ऐं मुंहिंजो नंढो भाउ, उनखे माता जी बीमारी थी, असांजूं अखियूं हली हुयूं। चई अली जो घर आयो त असांजी अम्मा असां ॿिन्ही खे हथ मां पकड़े अली इब्न अबी तालिब वटि वठी वई। अली इब्न अबी तालिब जीअं असांखे ॾिठो त अली इब्न अबी तालिब खां फरियाद निकिरी ऐं अली इब्न अबी तालिब शेर पढ़णु लॻो। अली चवे थो दुनिया जूं केतिरियूं बि मुश्किलूं हुजनि, मुसीबतूं हुजनि, लेकिन अली फरियाद नाहे कंदो। लेकिन जॾहिं यतीम ॾिसंदो आहे त अलीअ खां फरियाद निकिरी वेंदी आहे। उहे यतीम जंहिंजी को पर घोर लहण वारो न हुजे, जंहिंजी को ज़रूरतूं पूरियूं करण वारो न हुजे। जंहिं अली इब्न अबी तालिब असांखे क़रीब सॾियो, सॾण खां पोइ असांजे अखियुनि ते पंहिंजा हथ घुमाया। हथ घुमाइण खां पोइ दुआ जे लाइ हथ बुलंद कया। चवे थी अञा अलीअ हथ हेठि ई न कया हुया जो मां ॾिसणु शुरू कयो। अली अञा हथ हेठि ई न कया हुया जो मां ॾिसणु शुरू कयो। ऐं चए थी हाणे हिकु फ़र्सख ताईं परे उठ खे सुञाणे वठंदी आहियां। हिकु फ़र्सख परे उठ खे सुञाणे वठंदी आहियां। चवे थी इहो कमाल अलीअ जे तरबियत जो, इहो कमाल अलीअ जे तरबियत जो आहे। चई मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं हाजी पटो ॿधंदा आहिनि अहराम खे करण जे लाइ। चई मूंखे पटो ॿधल हुयो, उन में मूं वटि पैसा हुया ऐं मुंहिंजे हिसाब मां 2 दीनार इज़ाफ़ी हुया। मां उहो हथ विझी पटे मां 2 दीनार कढिया ऐं ख़ुशीअ में इन 5 सालनि जे ॿारड़ीअ खे ॾियण जे लाइ हथ अॻिते वधायो। चवे थो ॿारड़ी 2 क़दम पोइ ते हटी। चवे थी कोन वठंदुसि, चवे थी न वठंदुसि। चई मूं चयो जेको अली इब्न अबी तालिब तव्हांजी सरपरस्ती कंदो हुयो उहो शहीद थी वियो, हाणे तव्हांखे ज़रूरत हूंदी, हाणे तव्हांखे वठो। चए थी न,
चवे थी अली त शहीद थी वियो पर पंहिंजो बहितरीन जानशीन हसन छॾे वियो। हाणे हसन असांजी परघोर कंदो आहे ऐं इहा ॿारड़ी चए थी जंहिंजो बाबू अली ऐं हसन जहिड़ो हुजे उनखे कहिड़ी ज़रूरत आहे जो ॿिए जे आॾो हथ टंगे। कहिड़ी ज़रूरत आहे उनखे जो ॿिए जे साम्हूं हथ टंगे। चई मूंखे ॾाढो शर्म थियो, पोइ हिते हटियुसि, ख़ुदा हाफ़िज़ चई हलण लॻुसि। हलण जो लॻुसि त हिन पोयां सॼो मां पोइ हिते मोटियुसि। हाणे दौर अमीर शाम जो दौर आहे। चई मुंहिंजे क़रीब अची चवे थी अलीअ जो मुहिब थो लॻे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां चयो हा हा अलीअ जो मुहिब आहियां। 5 सालनि जी ॿारड़ी चए थी अगरि अलीअ जो मुहिब आहे त मां तोखे ख़ुशख़बरी थी अलीअ जो मुहिब आहे त मां तोखे ख़ुशख़बरी थी ॾियां। चई ख़ुशख़बरी कहिड़ी? चई ख़ुशख़बरी इहा आहे हाणे शेर पढ़णु लॻी साॻे उन बहर वज़न में जेके अली इब्न अबी तालिब जा शेर साॻे बहर आहियूं। चवे थी जेको अलीअ जो मुहिब आहे उनजो अगरि हिकिड़ो पेर थिड़ंदो आहे त किरंदो न आहे, हुनखे ॿियो पेर सिधो करे बीहारे छॾींदो आहे। अलीअ जो मुहिब कॾहिं गुमराह न थींदो। अगरि ज़रे बराबरि थिड़ंदो आहे त हुनखे विलायत वारो पेर सिधो करे बीहारे छॾींदो आहे। उन खां पोइ ॿियो जुमिलो चवे थी जंहिं दिलि में अलीअ जी विलायत आई दुनिया जूं सभु नेकियूं हुन दिलि में अची। जंहिं दिलि में अलीअ जी मोहबत आई दुनिया जी हर नेकी हुनजे दिलि में अची वई। आख़िरी शेर पढ़े थी चवे थी अगरि अरब ऐं अजम जी सॼी दौलत बि मिले त अलीअ जी मोहबत ॾियण वारी न। ही आहे अहले बैत जा तरबियत याफ़्ता। अरब ऐं अजम जी दौलत 5 सालनि जे ॿारड़ीअ खे मिले त अलीअ जी मोहबत छॾण वारी न। इहो ई तव्हांखे करबला में नज़र ईंदो आहे। करबला में जेके आया आहिनि इहे कंहिं दुनिया जे लालच में न आया आहिनि। दुनिया जे लालच हुन पासे मौत जो यकीन रखी आया आहिनि। बसि हिकिड़ो जुमिलो मौत जो यकीन रखी आया आहिनि। इन्हनि में हिकिड़ो सईद बा इंतिहाई इबादत गुज़ार इंतिहाई मारिफत रखण वारो। आशूर जे ॾींहुं जीअं ई ज़ोहर जो टाइम थियो सिज ओभर खां विच ते अची ओलह जे तरफ़ लड़ियो। मौला जी ख़िदमत में अचे थो मौला ज़ोहर जो टाइम थी वियो, दिलि चाहे थी ज़िंदगी जी आख़िरी नमाज़ तव्हांजे पोयां पढ़ां। मौला आसमाने ॾिठो फरमाइनि था हा सईद ॾाढे भले वक़्त ते नमाज़ जी यादि ॾियारी थी। अल्लाह तोखे नमाज़ गुज़ारनि मां करार ॾियो। अल्लाह तोखे नमाज़िन में शामिल करे। पाण हुकुम ॾिनो ख़ौफ़ वारी नमाज़ लश्कर खे 2 हिसा कयो। हिकिड़ो पोयां नमाज़ पढ़े हिकिड़ो दिफ़ा करे। हिकिड़ी नमाज़ पे पढ़ी हिकिड़ो दुश्मन सां विढ़ियो पे। सईद पोयां बीठो आहे। सईद जी ज़िंदगी जी आख़िरी तमन्ना है मौला नमाज़ शुरू कई लेकिन हिन पासे ॾांहुं तीर बाया पे हिन ॾिठो त थी सघे थो कोई तीर मौला ताईं पहुचे। हिन करे इहा रकातुनि वारी नमाज़ छॾे मौला जे साम्हूं अची बीठो। जेको बि तीर आयो पे पंहिंजो सीनो अॻिते वधाए तीर पंहिंजे सीने ते खाए थो। पथर अचे थो पंहिंजे सीने ते खाए थो। मौला पंहिंजी इहा बरक़ात नमाज़ पूरी कई। हिन पासे ॾांहुं सईद जे बि इश्क जी नमाज़ पूरी थी ज़मीन ते किरी चए थो अस्सलाम अलैकुम या अबा अब्दुल्लाह। मौला वञनि था इहो सिर पंहिंजे झोलीअ में रखियो। हाणे सईद पुछे थो हल वफ़ैत या
मौला मौला मां वफ़ा कई, मौला मां वफ़ा कई। पाण फरमाइनि था हा। सईद चो वफ़ा कई, अंत सईद, तू वाकई सईद, अंत अमामी फिल जन्नह, क़यामत जे ॾींहुं जॾहिं मां जन्नत में वेंदुसि तू मुंहिंजे अॻियां अॻियां हूंदो। ख़तीब आले मोहम्मद वारो पंहिंजे जुमलनि में लिखे थो, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे सईद चयो मौला मां महसूस कयां थो कंहिं मुंहिंजे पेशानीअ ते अची हथ रखियो आहे। मौला फरमायो मुंहिंजो नाना रसूलुल्लाह थी, मुंहिंजे नाना खे मुंहिंजा सलाम पहुचाए। वरी सईद चयो मौला हाणे मां महसूस कयां थो कोई मुंहिंजी साॼी बाह ते पंहिंजो हथ घुमाए रहियो आहे। मौला फरमायो हा सईद, मुंहिंजो बाबा अली आयो थी, उनखे मुंहिंजा सलाम पहुचाए। थोरी देरि खां पोइ सईद चयो मौला मां खाॿे बाज़ूअ ते महसूस कयां थो। मौला फरमाए थो मुंहिंजो हसन भाउ आयो थी, उनखे सलाम पहुचाए। हिकिड़ो दफ़ो सईद चयो मौला मां महसूस कयां थो को मुंहिंजो पेरनि जे पासे अची वेठो आहे। मौला फरमायो सईद पेर ॿिए पासे कर, मुंहिंजी अम्मा ज़हरा आई। सईद पेर ॿिए पासे कर, मुंहिंजी अम्मा ज़हरा आई थी। सईद ख़ुश नसीब आहे, तुंहिंजो सर हुसैन जे गोद में आहे। सर जे पासे मोहम्मद थी, साॼे पासे अली थी, खाॿे पासे हसन थी, लेकिन जॾहिं हुसैन ज़ीनत ज़मीन ते ईंदो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला खुदावंद बिहक़ मुहम्मद व आले मुहम्मद, खुदावंद बिहक़ मुहम्मद व आले मुहम्मद। असांजी हिन इबादत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। खुदावंद ही असांजी आज़ादारी सैयद शुहदा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। खुदावंद असांखे वाकई सैयद शुहदा इमाम हुसैन जो सचो अज़ादार बणजण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। खुदावंद असांजी दुआउनि खे क़बूल फरमा। जेके मुमकिन बीमार आहिनि शफ़ाए कामिला इनायत फरमा, जेके बेरोज़गार आहिनि बाइज़त रोज़गार इनायत फरमा, जेके तकलीफ़ात में मुब्तला जूं तकलीफ़ूं रफ़ फरमा। खुदावंद जेके बे औलाद आहिनि सालिह औलाद अता फरमा। अहिड़ो माल ऐं औलाद ॾे जेको तुंहिंजे हुसैन जे राह में कमु अचे। खुदावंद जेके मोमिननि जा गुज़ारे विया आहिनि, खुदावंद उन्हनि जी मग़फ़िरत फरमा, उन्हनि खे जवारे रहमत में जॻह अता फरमा। जिन जिन मोमिननि दुआ जे लाइ अपील कई आहे, खुदावंद उन्हनि जूं दुआऊं क़बूल फरमा। खुदावंद उन्हनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। इमाम ज़माना जे ज़हूर में जल्दी फरमा। हक़ मुहम्मद व आले मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला